हिकु माई पंहिंजे घर में झेड़ो करे पंहिंजी ससु सां ऐं पंहिंजे सहुरे सां ऐं जेके घर में ॿी निणान हुयसि उन सां इन सां झेड़ो करे हाणे पेकनि ॾे वञे पई। हुनखे पंहिंजे मुड़ुस चयो त पेकनि ॾे न वञ, घर में वेही हिन मसइले खे हल था कयूं की न मां हाणे कॾहिं मोटी तव्हां ॾे कोन ईंदुसि, तव्हां सभु हिकिड़े पासे हो मां हिकिड़े पासे, मां हाणे मोटी हिन घर में न ईंदुसि, अहिड़ो मूंखे घर ई न खपे। जेका मां तोखे ॻाल्हि चवां तूं वञी पंहिंजी माउ खे ॿुधाई वरी जॾहिं मां तोखे फतवा ॾिए पोइ तूं उहो कमु करीं, मूंखे अहिड़ो घर ई न खपे। ॾाढा हिन इलाज कयसि पर उहो न मुड़ी, हली वई पेकनि ॾे। टेम गुज़रंदो रहियो, तक़रीबन हिते 2 साल थी विया। हिन हिकु ॾींहुं फ़ोन कई ज़ाल ॾे चई हली आ पंहिंजे घर अच, माण्हू अलाए कहिड़ियूं कहिड़ियूं ॻाल्हियूं पिया था कनि। हिकिड़ा चवनि था त तूं नामर्दी, हिकिड़ा चवनि था तोखे ज़ाल हलाइणु नथी अचे, हिकिड़ा चवनि था हिन जी ज़ाल में ख़राबी आहे, हिकिड़ा चयो हिन जी ज़ाल जो को चकर आहे ॿिए हंधि, सो इन करे घर नथी करे, सो अच मोटी अच हाणे, जे चवीं त मां तोखे वठणु अचां। तूं खामखा झेड़ो थी करी मुंहिंजे अमड़ सां, मुंहिंजी भेण सां, मुंहिंजे अबे सां, इहो घर में थोरो थको थींदो आहे झेड़ो, जे तूं अची त मां तोखे वठणु अचां। चई न मूंखे अॼु वठणु अचां न सुभाणे वठणु अचां, मां कॾहिं बि तोड़े न ईंदुसि, हाणे बसि छा बि थिए। हिन खणी बसि कई, हाणे छा करे ज़ाल खे। टेम गुज़रंदो रहियो, हुनजे भाइरनि जी जो शादी थी, हिकिड़े जी शादी अॻ में थी, वरी 6 में पोइ ॿिए जी शादी थी, वरी 3 जी बि शादी थी। हाणे 3 भाॼायूं जो घर में आयूं, हाणे हिन खे जो ॾिसण पिया वेठी खाए पई त हुननि खे यानी की इहो दिलि में थिए पियो त हीअ वेठी खाए थी असां वटि, भई मुड़ुस ॾे छो थी वञे, हर शइ असां हिन खे तयारु करे ॾियूं। हाणे अॻ में त खणी ॿाहिरि हुया उहे हिन खे सहनि पिया, हाणे त आयूं पर ई थियूं, हाणे उहे हिन खे कीअं सहनि। आख़िरकार थोरी थोरी ॻाल्हि ते झेड़ो झटो हल हलां, आख़िर छा कयूं जो 3 भाॼायूं जेके हुन जूं हली वियूं पंहिंजे पेकनि ॾे। पेकनि ॾे जो हली वियूं त राति 3 ॿाहिरि हिन ॾे आया, चए थी ॻाल्हि ॿुध, तूं अॻ में अचे वेही रही आहीं, असां तो कुझु न चयोसीं, असांजो तोखे पाणे मुड़ुसु वठणु ईंदो, पर उन तोरे फ़ोन बि कई, असांखे बि चयईं, पर असांजो थी सघे हुननि में का ख़राबी हुजे। हाणे उहे ॻाल्हियूं सभु पंहिंजी जाइ ते रहियूं। हाणे महिरबानी कर तूं वञ पंहिंजे मुड़ुस ॾे वञ, तूं पंहिंजो घर त बर्बादु कयो आहे, हाणे असांजो घर छो थी तूं बर्बादु करीं। ॾिठी पाण खे त तुंहिंजूं 3 भाॼायूं घर फिटी करे हली वियूं, हाणे असांजो घर त बर्बादु न कर, अलाह खे मञ, चई वञ पंहिंजे मुड़ुस ॾे वञ, असांजे पोयां छो पई। हाणे हिते हिन रोई ॾिनो, जॾहिं ॿाहिरि हिन जा हलिया विया पंहिंजे कमरनि में, हिन हिते रोई ॾिनो, हिन जे रोअण ते हिन जी माउ आई ऐं पीउ ॿई आयासीं। चई छा आहे, छाकाणि थी रोई। चई अम्मा अॼु मां रोआं थी इन जे करे अॼु ॿाहिरि मूंखे धिका ॾेई घरों था कढनि, चवंदा वञ हाणे पंहिंजे मुड़ुस ॾे वञ, तूं असांजो हाणे घर बर्बादु कंदी, तूं पंहिंजो घर त बर्बादु कयो आहे, हाणे तूं असांजो घर बर्बादु कंदीअ, महिरबानी करे सुभाणे वञ हितां। अॼु मूंखे ॿाहिरि जेको धारियो करे छॾियो, सो मूंखे अॼु चयो त असांजे घर मां निकिरी वञ, असांजो घर बर्बादु न कर। हिते हिन खे पंहिंजी माउ चयो, की ॻाल्हि ॿुध, इहो मूंखे यकीन दिलि में हुयो त तोखे चवां वञ पंहिंजे मुड़ुस ॾे, 3 साल तोखे थी विया आहिनि, पर मां तोखे चई न पई सघां। चई मां छाकाणि न पई चई मूंखे। चई मां बि ईअं ई पई सम्झां त तुंहिंजे मुड़ुस में का ख़राबी हूंदी, तुंहिंजी ससु में का ख़राबी हूंदी, तुंहिंजे मुड़ुस जी भेण में का ख़राबी हूंदी, सो इन करे तूं हिते अची वेही रही आहीं। चई पोइ हाणे छाकाणि थी चई मूंखे। चई अॻ में मूंखे चई नूंहं कोन हुयूं, हाणे जॾहिं मां पंहिंजे पुट जी शादी कराई त हाणे मूंखे ख़बर पई आहे त जेके मायूं हिते आयूं हुयूं उहे हक़ ते आहिनि ऐं असां ग़लति आहियूं, तॾहिं त उहो घर फिटी करे वियूं। हाणे मूंखे ख़बर पइजी वई आहे, सो ईअं कर सुभाणे तूं वञ, हाणे वञ पंहिंजे मुड़ुस ॾे,
वञी मेड़ कर मिर्थ कर पेरे पैसे वञी पंहिंजो घरु वञी वसाए। असां जेसीं ताणी आहियूं तोखे खणी मानी मिलंदी, उनखां पोइ पराई धीअ तोखे कोन सहंदियूं। ओॾे वेंदी तोखे इज़त मिलंदी। 6 महीने 12 महीने ईंदी असां वटि, महीने में ईंदी, इहे भाॼायूं तोखे इज़त ॾींदियूं, इहे भाइर तोखे इज़त ॾींदा। हाणे हिनमहिल जो अगरि तूं न वेंदी त बि तोखे माना मानी जेका आहे ॾींदई त बि तोखे ताना पिया हणंदई। हा, हिन जो घर ई बर्बादु थो थिए। सुभाणे हली वञ पंहिंजे मुड़ुस ॾे। चयो मां ठीकु आहे। जॾहिं सुबुह थियो थिए न फ़ोन कई पंहिंजे मुड़ुस ॾे, पंहिंजे मुड़ुस खे चई त हली आ, अचे मूंखे वठी वञ, मां तोखां बि माफ़ी वठंदसि, तुंहिंजी माउ को माफ़ी वठंदसि, तुंहिंजी भेण को माफ़ी वठंदसि, अचे मूंखे वठी वञ। हिन चयो छाजे लाइ? हाणे भाॼायूं घर में आयूं त हाणे ॿाहिरि तोखे कढंदा या घरऊं। चई न अहिड़ी ॻाल्हि कान्हे का, मूंखे त लख कुर्ब ॾियनि था ॿाहिरि, भाॼायूं मूंखे लख कुर्ब ॾियनि थियूं, अहिड़ी का बि ॻाल्हि कान्हे का। चई मूंखे सॼी ख़बर आहे तुंहिंजे घर जी, तूं छा थी सम्झी त मूंखे ख़बर कान्हे का? मां खणी भली पंहिंजे घर ई आहियां, पर मुंहिंजी नज़र तो में ई आहे। हाणे भाॼायूं तुंहिंजूं घर फिटी करे हली वयूं पेकनि ॾे, हाणे ख़बर पई आहे न तव्हांखे छा आहे? चई न बसि हाणे मां अचां थी हेॾे। चई पर हिकिड़ो शर्त अथई, न मुंहिंजी भेण सां विढ़ंदीअ, न मुंहिंजी माउ सां विढ़ंदीअ, न वरी घर में को किरोध कंदीअ। इहे सभु ॻाल्हियूं हाणे कर कसम ते, उनखां पोइ मां तोखे वठी ईंदुसि, न त हाणे 2-3 ॾींहं पोइ तोखे उहो ई धिका ॾेई कढंदा, मूंखे ख़बर आहे। पराई छोकिरी तोखे कोन सहंदियूं हाणे, इहा मूंखे पक आहे। चई बसि ठीकु आहे, मां कसम खणंदसि, न मां झेड़ो कंदसि, न कंहिंसां ॻाल्हाईंदसि, कुझु न कंदसि, अची मूंखे वठी वञ। जॾहिं हो जो हिनखे वठणु आयो, वठी वियसि ओॾे, उते वञी पोइ सभिनि सां वञी मिली ऐं सभिनि खे मृत्यु इलाज करे परचाई सभिनि खे। पोइ हिनखे पंहिंजी ससु चए पई, चई मां ॻाल्हि ॿुध, तूं मुंहिंजे पुट जी ज़ाल आहीं, मुंहिंजी नुंहुं आहीं, मूंखे तूं प्यारी आहीं। ॻाल्हि हीअं आहे, ख़ुशियुनि सां गॾु ॾुख बि हूंदा आहिनि। अगरि गुलनि जी सेज आहे त उते कंडा बि हूंदा आहिनि, उन सभिनि सां मुंहुं ॾियणो थो पवे। अगरि तूं हिते आहीं घर में, ज़ाहिर आहे कस कसर थींदी, कॾहिं कीअं कॾहिं कीअं, इन जो मतिलबु न आहे त तूं घर फिटी करे तूं हली वञ। हर कंहिंसां मुंहुं ॾियणो पवंदो आहे घर में। घर हलाइणु, घर संभालणु को सवलो कमु न आहे। घर में झेड़ा बि थींदा आहिनि, कुर्ब बि थींदो आहे, प्यार बि थींदो आहे, इहो घर में पियो हलंदो। इन सभिनि सां तोखे मुंहुं ॾियणो पवंदो। अॼु हिन जी भेण खणी हिते आहे, सुभाणे हुनजी शादी बि थी वेंदी, का हिते त वेठी न हूंदी। कुझु ॾींहंनि जी ॻाल्हि हूंदी आहे, माण्हू कुझु बर्दाश्त बि कंदो आहे। सस खे चई मां बसि हाणे सही आहे, मां सम्झी वियसि हिन ॻाल्हि खे, हाणे मां पेकनि में कॾहिं बि कोन वेंदसि, बसि की ईद ते मोकल ॾींदसि त वेंदसि, न त पेकनि में वेंदसि ई कोन। छो जो मां उते ॾिसी आई आहियां जेके पढ़ाई धीअरूं आयूं आहिनि, हाणे मूंखे ख़बर पइजी वई आहे। की हाणे ख़बर पइजी वई, चई हाणे ख़बर पइजी वई आहे। पोइ जेको त खीर खंडु थी ऐं रहणु लॻा। अगरि जेका पासगिरी ॿधंदी ऐं पंहिंजी धीउ खे दाद ॾींदी त उहा त घर पोइ न कंदी। प्यार बि हुजे पर दिलि में ई हुजे। हुनखे सभु कुझु घर जा असूल हुनखे ॿुधाइजनि त घर में ॾुख बि हूंदो आहे, सुख बि हूंदो आहे, पर हुन सां मुंहुं ॾियणो पवंदो आहे। इन जो इहो मतिलबु न आहे उतो तूं भॼी अचे हेॾे, उते वेही उते मुंहुं ॾिए उन्हनि सां। तव्हां सभिनि दोस्तनि जी महिरबानी। अगरि असांजूं ॻाल्हियूं पसंदि अचनि त लाइक ऐं शेयर कजो। ज़िंदगी रही त वरी ॿिए कंहिं वीडियो में मिलंदासीं। अस्सलामु अलैकुम।